ठुकराठो मामा के ख़बर ॾींदा हलूं। सज्जाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो में गौसिया जमात जे मुरीदनि मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी जी आज़ादीअ लाइ मेन चौक वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरनो हणी नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि लाला मुमताज़ महर अली अकबर घंवर ग़ुलाम यासीन चाचड़ ऐं ॿियनि चयो त असांजे रूहानी पेशवा शाह महमूद हुसैन कुरैशी खे नाहक़ गिरफ़्तार करे जेल अंदरि रखियो वियो आहे, जंहिं अमल सां गौसिया जमात जे मुरीदनि जी दिलि आज़ारी थी आहे। एहतजाज कंदड़नि निगरान हुकूमत खां मुतालबो कयो त नाहक़ गिरफ़्तार थियल असांजे रूहानी पेशवा मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी खे आज़ाद करे बेचैनी ख़त्म कई वञे। मखदूम शाह हुसैन कुरैशी के गौसिया जमात के गादी नशीन मखदूम शाह हुसैन कुरैशी के गौसिया दरगाह चार रुकन आलम के गादी नशीन शाह कुरैशी के